नारायण वासुदेव। हिकिड़े मंदिर में रोज हिकिड़ो माण्हू पूजा करण अचे, प्रार्थना करण अचे। उन मंदिर में उन सां ई गॾु हिकिड़ो नंढो सो बालक ईंदो 5 साले जो, उहो बि गॾु अचे। पुजारी जी घणे प्रेम सां आरती कनि, भगवान खे माला पाइनि, भोग लॻाइनि, ऐं उहो प्रसाद उन सेठ जी खे बि ॾींदा, उन बालक खे बि ॾींदा। पुजारी जी रोज ॾिसंदा कि सेठ जी अचनि था, 1 मिंट बीहनि था, तड़ तकड़ में बढ़िया प्रार्थना करे वेही था रहनि। लेकिन उन जो बालक हुयो 5 साल जो, वो ही 2 मिंट बीह रहे, उन जो पीउ 1 मिंट बीहे, वो 3 मिंट बीहे, 4 मिंट, ऐं अखियूं बंद करे गहराईअ सां प्रार्थना करे, ॼण उन जी तार जुड़ी वई आहे। पुजारी जी हैरान थिया, काफ़ी ॾींहं त ॾिसंदा रहिया। हिकु ॾींहुं उन जे मन में ॾाढो कौतूहल थियो कि मां पुछां इन बालक खां, इन जो पीउ जेको 1 मिंट ईअं अड़ंग बड़ंग स्वाहा करे हिकु हथ जोड़िया निकिरी थो वञे भॻवान खे, ईअं तो प्रार्थना करे, लेकिन हे बालक एॾे प्यार सां तल्लीन थी, हिकु चित सां अखियूं बंदि करे, भावुक थी करे, 5 साल जी उमिरि, ही कीअं तो प्रार्थना करे? कंहिं हिनखे सेखारी? हिन उमिरि में त ठीक सां ॻाल्हाइण न ईंदो आहे ॿारनि खे। जेॾी महिल उनजी प्रार्थना पूरी थी, ॿार जे मस्तक ते हथ फेरे चवण लॻुसि, पुट तूं छा कंदो आहे भॻवान जे साम्हूं हथ जोड़े करे? चई बाबा प्रार्थना कंदो आहियां। अच्छा, तोखे प्रार्थना करण ईंदी आहे? तूं त ॾाढी बढ़िया प्रार्थना पियो करे, 3 मिंट 4 मिंट बीठो ऐं हथ जोड़े करे, तूं कंहिं सेखारी तोखे प्रार्थना? चई कंहिं बि न सेखारी आहे। अच्छा, तूं पाण ई कंदो आहे? हा पाण ई कंदो आहे। छा चवंदो आहे ॿुधाए भला भॻवान खे प्रार्थना में? तो बालक भोलो भालो, ॿार हूंदा आहिनि उन्हनि खे भॻवान जो रूप चवंदा आहियूं। छो जो उन्हनि में कपट न आयो आहे, चालाकी न आई आहे, चतुराई न आई आहे, दिखाओ न आयो आहे, पाखंड न आयो आहे, इन करे। त ॿार सहज चवण लॻो बाबा जी मूंखे कुझु चवण न ईंदो आहे, लेकिन मूंखे पतो आहे, मूंखे सत्संग में हिकु बार बाबा जन वठी हलिया त ॿुधो मां कि भॻवान सभु भाषाऊं ॼाणंदा आहिनि, भॻवान खे सभु ईंदो आहे। मां ईअं ॿुधो, पोइ त कहिड़ी प्रार्थना कंदो आहे? चई प्रार्थना न कंदो आहियां, मां 2 बार ABCD पढ़ंदो आहियां भॻवान जे साम्हूं, ABCDEFG, 1 बार पढ़ी वरी ॿियो बार। त तूं एॾो प्यार सां भाव सां ABCD पढ़ंदो आहे? हा 2 बार पढ़ंदो आहे, कॾहिं कॾहिं 3 बार पढ़ंदो आहे। अरे ABCD छो पढ़ंदो आहे? भॻवान खे ABCD ॿुधाइबी आहे? चई भॻवान खे न ॿुधाइबी आहे, लेकिन मां ॿुधो हुयो, असांजे टीचर सम्झायो कि इन्हनि अखरनि मां सेंटेंस ठहंदा आहिनि, वाक्य ठहंदा आहिनि, ऐं इन सां चाहे त तव्हां कुझु बि चई था सघो। अखरनि में जेको बि चाहियो, गीता भागवत रामायण सभु त भाषा में उहे अखरनि में अची वेंदा आहिनि। पोइ चई मां भॻवान खे चवंदो आहियां प्रभु मूंखे प्रार्थना त न ईंदी आहे, लेकिन ABCD ईंदी आहे, मां ABCD पढ़ां थो, ऐं इन में सभिनि खां सुठी प्रार्थना जेकी तव्हांखे ठाहिण अचे तव्हां ठाहे वठो। मां ABCD पढ़ंदुमि, तव्हां इन में पंहिंजी प्रार्थना अरदास बणाए वठिजो जेकी तव्हांखे पसंदि हुजे। मूंखे त पतो बि न आहे तव्हांजी प्रार्थना कीअं हूंदी आहे, तव्हांखे छा पसंदि आहे, तव्हांखे त पतो आहे न। इन करे मां रोज ABCD पढ़ंदुमि, अरदास बणाए छॾिजो, प्रार्थना बणाए छॾिजो। वाह, पुजारी जी जे अखियुनि में आंसू अची विया, रोअण लॻा, चवण लॻा बसि भॻवान खे त इहो ई पसंदि आहे, भॻवान खे केवल भाव पसंदि आहे। प्रेम सां भॻवान खे जूठो खारायो त खाईंदा आहिनि, ऐं प्रेम न आहे न त 56 भोग खारायो भॻवान मुंहुं फेरे छॾींदा आहिनि। प्रेम सां भॻवान खे तव्हां कुझु बि चओ, कुझु बि चओ, गोपिन जी गारियूं बि ॿुधंदा आहिनि प्रेम में, ऐं प्रेम न आहे त वेठा मंत्र पढ़ो त उहे बि न ॿुधंदा। जिन प्रेम कियो तिन ही प्रभु पायो। चओ हरे राम।